खुदा जो कुरान पढ़ाया। जै वक्त में हजरत सुल्तान हजरत निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह के वठी मदरसे में आई आ पढ़ाई हले थी। अमर चवण लगी उस्तादन खे मुझे बचड़े खे मदरसे जी दाखिला दो, कुरान पढ़ायो। वडो आलिम सगोरो आ चवे तो अमर पंहिंजे बचड़े खे छड़े वन, मोकल थींदी असां थोरो इम्तिहान वठंदासीं, पोइ तुंहिंजे बचड़े खे दाखिला भी ॾींदासीं, पढ़ाईंदासीं, सबक शुरू थींदो, अवां भली वञो। थोड़ी देर खां पोइ मोकल थी। वॾे उस्ताद साईं निज़ामुद्दीन नंढो आ घुराई। फरमायूं निज़ामुद्दीन पुट असांजे मदरसे में ॿ इल्म पढ़ाया वेंदा आहिनि, हिकिड़ो इल्म महबूब थियण जो, ॿियो मुहिब थियण जो। निज़ामुद्दीन महबूब थियण आयो आहीं या मुहिब थियण आयो आहीं? सुभान अल्लाह। कहिड़ो इल्म पढ़ंदे? हज़रत निज़ामुद्दीन औलिया अर्ज़ कयो, साईं मौली साहब उस्ताद जॾहिं खां मूं होश संभालियो आहे, अम्मा जे पुछे मूं को कमु कोन कयो आहे, अम्मा जी सलाह खां सवा मूं कमु न कयो आहे। इजाज़त ॾियो त जीजल अम्मा खां पुछी अचां, पोइ थो तव्हांखे ॿुधायां। उस्ताद चयोसि त भली अम्मा जीजल खां पुछी आ। पाण मदरसे खां हलिया। मदरसे ऐं घर जे विच में थोरो फ़ासिलो हो, विच ते किचरे जो ढेर हो, बाज़ार हुई। उन किचरे जे ढेर ते हिकिड़ो मजज़ूब मस्त वेठो हूंदो हो, जंहिंजा वार खिंडरिया पिया हूंदा हुआ, लुहाब पियो ॻणंदो हो, पंहिंजे वारनि खे पियो खिंडराए हलाईंदो हो। जॾहिं उतां हज़रत निज़ामुद्दीन औलिया गुज़रियो, उन मजज़ूब फरमायो, निज़ामुद्दीन छोकरा हेॾे आ, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। निज़ामुद्दीन मोटी आयो। बाज़ार जा माण्हू थी बी रहिया, हे मस्तानू मजज़ूब कंहिंसां ॻाल्हाईंदो न आहे, हिन नंढे ॿार खे अॼु नालो वठी सॾकियो अथई, हलो ॿुधूं छा थो चवे। साईं निज़ामुद्दीन औलिया नंढड़ो आहे, बेजो आयो आहे। मजज़ूब चवण लॻो, निज़ामुद्दीन मदरसे जे उस्ताद तोखे जेको सवाल ॾिनो आहे, पुट महबूब थींदे या मुहिब थींदे, ऐं तोखे कहिड़ो इल्म पढ़णो आहे? पुट टकड़ न कजो, अम्मा खे बि चइजां जल्दी न कजो, उस्ताद जो सवाल वॾो आहे, सोची समझी जवाब ॾिजो, तकड़ न कजो। सुभान अल्लाह। एतिरो तई मजज़ूब पंहिंजे ख़्यालात में हलियो हो। हज़रत निज़ामुद्दीन औलिया पंहिंजी जीजल अम्मा वटि आयो। अम्मा पंहिंजे पुट जे पेशानीअ खे चुमी ॾेई फरमायूं, पुट मुबारक हुजई, पढ़ी आहीं? चइना अम्मा अञा पढ़ियो कोन आहियां, अञा दाख़िला न थी आहे। पुट छाजे लाइ? जीजल मां उस्ताद थो चवे, निज़ामुद्दीन असांजे मदरसे में ॿ इल्म पढ़ाया वेंदा आहिनि, हिकिड़ो महबूब थियण जो, ॿियो मुहिब थियण जो। तूं महबूब थींदे या मुहिब थींदे? अम्मा मूंखे सम्झ में ॻाल्हि न आहे। मूं उन्हनि खे अर्ज़ रखियो, इजाज़त ॾियो त जीजल अम्मा खां पुछी अचां, महबूब थियां या मुहिब थियां? अमर फरमायो, पुट महबूब थिजां, मुहिब न थिजां। सुभान अल्लाह। अर्ज़ कई, अम्मा मुहिब ऐं महबूब में फ़र्क़ु कहिड़ो आहे? महबूब केरा, मुहिब केरा? पाण फरमायूं, पुट तूं महबूब थिजां, मुहिब न थिजां। अम्मा छाजे लाइ मुहिब न थियो? मां जी जल्दह कई, पुट मुहिबात सिर्फ हुसैन आ। सुभान अल्लाह। मुहिब सुने करबला वारे जवान हुसैन जो कम्मा, उही मुहिबा। पुट पामे झलो कोने, पुट पामे ताक़त काने। इमाम हुसैन वारो सब्र किथां आणींदासीं? इमाम हुसैन साईं वारो इश्क किथां आणींदासीं? इमाम हुसैन साईं वारी मोहब्बत किथां आणींदासीं? पुट उहो जवान, उहो मुहिब सॾाइण जे हक़दार आहे, जेको झोल बचन जो कुहायो वेठो हो। हिकिड़े पासे हज़रत अली अकबर तड़पी रहियो आहे, ॿिए पासे इमाम अली असगर, टे पासे हज़रत कासिम घोट। पाण उन्हनि जे लाशनि मुबारकनि में फिरी अल्लाह जी तस्बीह हम्द बयान करे रहियो आहे। मथे निहारे अर्ज़ तो करे, तेरा दर्द मेरा दर्द, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले
ये तेरी बंदा परवरी है। और ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं, ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं। शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है। सुभान अल्लाह। सुबह खां जुम्मे जी नमाज ताईं सॼो घर ख़ाली थी वियो। मुंहिंजा प्यारा जी पंहिंजा जवान बचड़ा ख़ुदा जी राह में कुर्बान करे छॾिया। जंहिं पंहिंजा भाइचा भाणीजा कुर्बान करे छॾिया। मगर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कंदा रहिया, मुंहिंजा मौला मां हुसैन खे साबित कदम रखजां। जंहिं वक़्त में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जवान बचड़े हज़रत इमाम अली अकबर जो लाश मुबारक खयाऊं, साईं खे भाकुर पाताऊं। 18 सालन जो जवान, 18 सालन जो जवान सब्र मुंहिंजा प्यारा हिम्मत छॾी यकदम मदीने ॾे निहारियूं। अर्ज़ कयूं नाना मदद फरमाए जा, औलाद जो दुख वॾो आ। दिले नाशाद का गम कोई दिले नाशाद ही जाने, गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने। मदीने ने महान करे अर्ज कयूं दुआउन जी जरूरत आना नाज करबल खे वसाए कम मुहिंजो सिरनेज़े ते धड़ करबल में कुरान ॿुधाए कम मुहिंजो कुरान ॿुधाए कम मुहिंजो। तुंहिंजो वतन छॾियो माना ला तज़न अल्लाह माना, तुझे दीन ता दिल बर पाक नबी घर बार लुटा कम मुहिंजो। तुझे दीन ता दिल बर पाक नबी घर बार लुटा कम मुहिंजो। तू नजर कजाए प्यारा नबी जको हूं तो मुले हुक्म रबी। सुभान अल्लाह। आखिर अमर हूं न अबे खे मलाह कम मुहिंजो। दुआ उन जी जरूरत आना ना करबल खे वसा कम मुहिंजो। तो दोस्तों पंहिंजा जवान बचड़ा कुर्बान करे, भाई त्या भाणे जा कुर्बान करे, अकीदतमंद मुरीद कुर्बान करे। जॾहिं पाण करबला जे मैदान ॾे हलण लॻा, हिकु नज़र खेमन ॾे अची फरमायूं अदी ज़ैनब सकीना खे संभालजां। सकीना मुंहिंजे सीने खां सवा निंड न कंदी आहे, मुंहिंजी न्याणी खे संभालजां। मुंहिंजी न्याणी खे होॾे होॾे न छॾजां, ॼाण शाम करबला लॻंदी हे ज़ालिम तंबूअ साड़ींदा, हे ज़ालिम खेमा साड़ींदा। अहिड़ो ख़ौफ़नाक मंज़र मुंहिंजी न्याणी कॾहिं न ॾिठो आहे। ऐं मुंहिंजी अदी ज़ैनब मुंहिंजी न्याणी खे संभालजां। हज़रत सकीना पंहिंजे बाबे जे ॾोड़ी फरमाइण लॻी, बाबा मुंहिंजो फ़िक्र न कजो, बाबा मां कान रोईंदुसि, बाबा मां कान रोईंदुसि, मुंहिंजो फ़िक्र न कजां। बाबा अॼु मूंखे पंहिंजे सीने सां ॿधियो हल। हिननि ज़ालिमनि अदा अली अकबर खे सीने में तीर हया आहिनि। हिननि अदा अली असगर जे नाज़ुक निड़ीअ जो बि ख़्यालु ज़ालिमनि न कयो। बाबा मता अवां खे तीर हणनि, मूंखे ढाल करे ॿधूं हलो। इन्हनि ज़ालिमनि जा तीर मूंखे लॻनि, इहे तीर तलवारूं मूंखे लॻनि। बाबा तुंहिंजो सीनू तुंहिंजे दिलि अॻ में ज़ख़्मनि मां चूर थी पई आहे, अवां खे इहे तीर न लॻनि। अंदाज़ो लॻायो या घड़ी कहिड़ी घड़ी हूंदी। हज़रत सैयदना इमाम हुसैन साईं फरमायो, न्याणी तुंहिंजे सब्र खे शाबाश।
तुझे सब्र इम्तिहान के शाबाश पुट मुझे ला दुआ कजा मां हुसैन हाने पंहिंजे इम्तिहान जे ला वञी रहियो आहियां न्याणी मुखे दुआ कजा मुंहिंजा प्यारा हज़रत सकीना भाकुर पातो तरस इज़राइल ते तरो अज बाबे जो दीदार क्या पो मिलन थे या न थे अज त पूरो प्यार क्या सुभान अल्लाह इमाम पाक रज़ी अल्लाह ताला नु मोकलाए इश्क जे दरिया में घोड़ो डोलाए जॾहिं मैदान करबला में आया यजीदी फौज जे साम्हूं आया फरमायूं यजीदियो मुझे सोने अली अकबर के कत्ल कंदे तव्हांखे हया न आयो शर्म न आयो मुझे मासूम अली असगर के शहीद कंदे तव्हांखे हया शर्म न आयो ज़ालिमो खातून जन्नत जे बाग जा नाज़ुक गुल तव्हांखे शहीद कंदे हया न आयो हाणे छाजो इंतज़ार आहे अचो मां हुसैन मैदान में लही आयो आहियां मुंहिंजो तव्हांखे इंतज़ार आहे ऐं रब खे मुंहिंजे इम्तिहान जो इंतज़ार आहे इश्क खे मुंहिंजो इंतज़ार आहे सब्र खे मुंहिंजो इंतज़ार आहे ज़ालिमो अचो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत इमाम पाक जी तलवार ऐं हैबत हिस्मत खे ॾिसी ॼण त यजीदन में कुदरती शींहुं नाज़िल थियो आहे बकरियुनि वांगुरु भॼण लॻा हेॾे होॾे करण लॻा सोने हुसैन तलवार हलाई मुक़ाबिलो कयो आख़िर परे खां तीर तलवारूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नेज़ा भाला इमाम पाक खे हणण लॻा 32 तलवारूं लॻी वयूं 33 नेज़ा लॻा 34 भाला मुंहिंजे सोने हुसैन खे लॻा अहिड़ी जाइ न हुई जिते का जगह बची हुजे सॼो जिस्म तीरनि नेज़नि भालनि तलवारुनि मां भरिजी वियो आज़ान आई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सुने हुसैन तलवार मयान में विझी पाण यकदम मुंहिंजा प्यारा नमाज जी तैयारी कई हेॾा शिमर लही डोड़ी आयो फरमायूं शिमरा फिरणू हो त अॻ में अची हा भाॼा हाणे नमाज जो टाइम आहे छॾ त मां नमाज पढ़ा मता रब डोरा पोॾे मुंहिंजी हेॾी महिनत न वञाए ॾांहुं आख़िरी सजदो आहे आख़िरी ज़िंदगी जी नमाज आहे परे थी भी त मां ख़ुदा जी बारगाह में सजदो कयां पोइ भली मूंखे शहीद कजां तांजो मां पंहिंजे रब सां मिलां त सजदे जी हालत में मिलां सुभान अल्लाह ॾिसो मुंहिंजे सुहिणे हुसैन जी मोहब्बत ख़ुदा सां पंहिंजे नाने सां अॼु बचड़ा यादि न आहिनि अॼु पंहिंजे पंहिंजनि जा लाशा यादि न आहिनि अॼु सकीना यादि न आहे बीमार ज़ैनुल आबिदीन यादि न आहे सुहिणे करबला जे जवान हुसैन खे यादि आहे त नमाज़ यादि सुभान अल्लाह ख़ुदा जी मोहब्बत यादि आहे शिमरा परे थी भी बचे न्यारे अर्ज़ कयूं मुंहिंजा मौला अॼु पीअण लाइ पाणी कोन्हे विज़ू पंहिंजी जा ओ मुंहिंजा रब करीम सॼी ज़मीन शहीदनि जे रत मां भरिजी वई आहे तयम्मुम कयां त किथां कयां मुंहिंजा मौला अॼु शहादत वारे रत सां विज़ू कयो अथमि मुंहिंजा मौला ज़िंदगी जी हीअ आख़िरी नमाज़ सॼी अलाए पढ़ी सघां या न मुंहिंजा मौला सॼी इबादत में तोखे सजदो प्यारो आहे अॼु मां हुसैन तोखे ज़िंदगी जो आख़िरी सजदो थो कयां ज़ख़्मी हाल आहे जहिड़ो मुंहिंजो हाल आहे दिलि अंदरि सॼी चूर चूर आहे मुंहिंजा मौला हिन हाल सां तुंहिंजी दरबार में सजदो थो कयां क़बूल कजां अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि सईं असांजी हा यारी क़बूल पेशल सईं असांजी यारी क़बूल पेशल असुल खां आहियां अव्हां जी बानी हीअ बंदी बेकारी क़बूल पेशल उदास अखड़ियल सिवा तो सोहना अञा त कंहिंजे ॾिठो ई नाहे झुरे झुॼे पई अव्हां जी सिक में हीअ दिलि वेचारी क़बूल पेशल सुभान अल्लाह नसीब हिन ग़रीब जा हबीब आहिनि अव्हां जे हथ में
नसीब हिन गरीब जा हबीब आहिन अवां जे हथ में बणियो कनीज़क अवां जे दर जी दिया बुहारी कबूल पेशल दिया बुहारी कबूल पेशल अल्लाह अकबर आन सजदे में आया सुभान रब्बी आला सुभान रब्बी आला मदीने जा साईं हली आया साईं हली आया भाकुर पातू मुझा सोना हुसैन मथो मुबारक मथे खण मां तो हार पाराया मुबारक ॾियां बाबा हुसैन मेलो मल्हाए आए बाबा मैदान खटी आए तो मुझो सोनो हुसैन अर्ज तो करे मुझा नाना वो डी मुख याद आ जने अवां नमाज पे पढ़ी अवां जे पुष्ट मुबारक ते मां सजदो कयो उम हुसैन जे ख़ातिर अवां 72 मरतबा सुभान रब्बी आला पढ़ी मुझा नाना 72 जवान त कुर्बान करे आयो आयो अज जर्द मां उन्होंने तस्बीहन जो बदला लाया एहसान लाया ए मुझा बनाना अवां जा मुते वडा थोड़ा वडा एहसान रब जा तो मिठे नाने साईं जा सुभान रब्बी आला सुभान रब्बी आला इश्क डोड़ी आयो सब्र डोड़ी आयो इम्तिहान डोड़ी आयो मोहब्बत डोड़ी आयो ए सभनी अची मुबारक ॾिनो अम्मा खातून जन्नत जो पाक रूह हली आयो हजरत मौला अली शेरे खुदा जो रूह हली आयो इमाम हसन साईं जो रूह हली आयो वलियन जा रूह हली आया नबियन जा रूह करबला में हली आया जिता जिता मुझे हुसैन के मुबारकूं मुझे सुने हुसैन के दाद मिली रहो हो अल्लाह पाक फरमायो बाबा हुसैन बाबा मेलो मल्हाए आए वाह जो सब्र जो सबक ॾेई आए वाह जो मोहब्बत जो दर्स ॾेई आए वाह जो इश्क जो दर्स ॾेई आ हुसैन मथो मथे खण मां रब तोखे मुबारक ॾियां मुंहिंजी रहमत तोखे भाकुर पाए सब्र तोखे भाकुर पाए इश्क तोखे भाकुर पाए इम्तिहान तोखे भाकुर पाए इस नवासे की हिम्मत पर आज मुस्तफा को नाज है और इसके बाजू की कुवत पर मुर्तदा को नाज है अरे सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है मेरे हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है सुभान अल्लाह सुभान अल्लाह करबला जे मैदान में मुझे सुने हुसैन मोमिनन के सबक सिखायो तो इश्क किए कबो आ मोहब्बत किए कबी आ सब्र किए कबो आ दुखन तकलीफन में पंजे रब के राजी किए कबो आ वक्त ते पंजा बच्चा पंजे रब जी मोहब्बत में किए कुर्बान कबान करबला जो मैदान किए मल्हाए बो आ मुझो हुसैन करबला जे मैदान में असां तवां के दर्स ॾेई वियो हाने क़यामत ताईं मोमिन पिया गाइन रब तो फरमा मुझे हुसैन के गायो मुझे हुसैन जे इश्क के गायो मुझे हुसैन जे इम्तिहान सब्र के गायो ऐं चओ कुल वेझड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैन कुल वेझड़ा थी वे हो हलंदो ज़िक्र हुसैन अज बी काब गाल काने वसंदो ककर हुसैन कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैन कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैन बी काब गाल काने हलंदो ज़िक्र हुसैन कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी